खुशबू खुशबू पुट खुशबू पुट सोनी किथे आहे? अञा ताईं त उहा पंहिंजे कमरे में आहे। तव्हांजी लाडली आराम कंदी हूंदी। छो कॉलेज न वेंदी छा? तव्हांखे त ख़बर आहे हू मूडी आहे। जॾहिं मूड थींदो अथसि त कॉलेज वेंदी आहे, जे न त न वेंदी आहे। बिल्कुलु पंहिंजी माउ ते वई आहे। मुंहिंजी माउ बि न वांगुरु मूडी हूंदी हुई। बाबा, तव्हांजे लाड प्यार हुनखे मथे ते चाढ़े छॾियो आहे। कॾहिं कॾहिं त उहो मुंहिंजो बि चयो नथी मञे। बाबा अञा हू मैच्योर न आहे, चवण वठंदी, पर थोरो तूं प्यार मोहबत सां हुनखे सम्झाए। बाबा, मां त चवां थी तव्हां हुनखे सम्झायोसि त गुज़िरियल वक़्तु वापसि कोन ईंदो आहे। हू हर क्लास में फर्स्ट पोजीशन ईंदी आहे। ईअं न थिए जो हिन साल उहा पंहिंजी पोजीशन में न आहे वई। पढ़ाई जे मामले में त हू बिल्कुलु मूं ते वई आहे। मूंखे ख़बर आहे उहो ज़हीन आहे ऐं मूंखे यकीन आहे त हू हिन भेरे कॉलेज में पोजीशन खणी ईंदी। पर पुट तूं हुनखे थोरो प्यार मोहबत सां सम्झा। जेकॾहिं तूं हुनजी वॾी भेण थी हुन ते दामान रखंदी आहे हू कोन सम्झंदी। मतिलबु त तव्हां बि मथे ते चाढ़ियोसि ऐं मां बि, ईअं न? ओहो, अॼु त मुंहिंजो पुटु मूंसां वकीलनि वारा सुवाल जवाब पियो करे। ठीकु आहे पुटु, तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मां हाणे ऑफिस थो हलां। ठीकु आहे, देरि पई, पर तूं थोरो प्यार मोहबत सां सम्झाईसि। ॿियो ख़बर मंज़र पुट जा निंड मां न उथिया छा? न उथियो आहे, फ्रेश थियण वियो हूंदो। अरे तव्हां ई मंज़र खे सम्झायो। सॼो ॾींहुं घर में वांदो वेठो आहे। असां सां गॾु ऑफिस हलंदो, असांजो हथ बि वंडराईंदो। त 2-3 दफ़ा चयो त मां, मूंखे त कुझु जवाब ई नथो ॾे। जेकॾहिं हुनखे बिज़नेस में इंट्रस्ट न आहे त पोइ हुनखां पुछा था कयूं त को ॿियो कमु करणु चाहे थो त उहो करायूंसि। अदा, मुंहिंजी सलाह त आहे त हुनजी शादी करायो। बिज़नेस में पाण इंट्रस्ट थी वेंदुसि। बिल्कुलु ठीकु थी चवे। जीअं नौमान तोसां शादी करण खां पोइ बिल्कुलु ठीकु थी विया, ईअं हू बि बिल्कुलु ठीकु थी वेंदो। छा ॻाल्हि आहे? कहिड़ी ॻाल्हि ते दाख़िलो? मूंखे बि ॿुधायो। ख़ुशि था थियनि त मंज़र हाणे वॾो थी वियो आहे ऐं हाणे तोखे बि मूं वांगुरु गिरफ़्तार कराइण था चाहिनि। छा हाणे थाणो आहे इंस्पेक्टर, तूं पाण ई पंहिंजी मर्ज़ी ते ॿुधाईंदे या नताशा खे चऊं त तुंहिंजे लाइ को ठाहू को इंस्पेक्टर हथु करे। माशाअल्लाह, शहज़ादो आहे मुंहिंजो पुटु। रुको हथ मथे करे वॾनि ऐं सुठियुनि फैमिलियुनि मां रिश्ता पाणे घर हली ईंदा। लॻे थो तव्हां मूंखे चांहि पीअण बि न ॾींदव। मां चांहि वञी ॿाहिरि थो पीआं। सोनी, ओ सोनी, छॾियो आ पी। सोनी, सोनी उठ, मुंहिंजी भेण चांहि पी। सोनी, डैडी वियो ऑफिस? हा, डैडी त ऑफिस वियो। तुंहिंजे बारे में पुछे पियो। मां चयोमांसि त तव्हांजी लाडली अञा ताईं निंड पई आहे। पोइ डैडी नाराज़ त कोन थियो न? अञा नाराज़ न थींदो। ऐं हा, मूंखे चयईं त मुंहिंजे परियां सम्झाईंदासि त सुधरी वञे। ऐं हा, पढ़ाईअ जे मामले में कोई बि कॉम्प्रोमाइज़ न थींदो। ऐं बाबा चयो त मूंखे हर हाल में फर्स्ट पोजीशन खपे। इहो सभु कुझु डैडी चयो या तव्हां पंहिंजी तरफ़ां पिया ऐड कयो? सॉरी, मूंखे ऐड करण जी ज़रूरत कोन्हे का। तूं फ्रेश थी ऐं चांहि पी, त मां अचां थी। फुर्सत मिली साईं जन के कॉल करण जी? बस हाणे ही फ्री थी आहियां। सुठो तो जो फोन कई। मूंखे भी ॾाढी याद पई अचे। छो याद पे कयो भला? सिक लगी हुई साईं जन जी। सोचम त अॼु किथे मिली था वठूं ऐं साईं जन जो दीदार था करे वठूं ऐं पोइ वरी कंहिं सुठे रेस्टोरेंट ते लंच था कयूं। मतां वरी पोइ टाइम मिले या न। छो
मुल्क खां ॿाहिरि तूं वञी छा? न न, असल में ॻाल्हि इहा आहे त नोमान साहब बाबा जो सॼो बिज़नेस अकेलो संभाले वेठो आहे। सो हाणे उहे चवनि था त उन्हनि जी हेल्प कयां। त पोइ वञेसि न। यार तोखे त ख़बर आहे उते ऑफिस जे माहौल में तोसां कचहरियूं कीअं करे सघंदुसि। मूंसां कचहरी एॾी ज़रूरी आहे छा? ॿियो न त, तोसां मिलण ऐं ॻाल्हाइण खां सवाइ वक़्तु गुज़रंदो ई कोन्हे। ज़िंदगी सिर्फ़ वक़्तु गुज़ारण जो नालो न आहे, कुझु करे ॾेखारण जो नालो ज़िंदगी आहे। चङो चङो, हाणे फ़लसफ़ा पंहिंजो पाण वटि रख। इहो ॿुधाए त अॼु मिलण लाइ अचें थी या न? सॉरी, अॼु मां घर खां ॿाहिरि नथी निकिरी सघां। भला मां तुंहिंजे घर अचां? न न न, छो छो छो? सोनी कॉलेज न आहे वई, उहा घर में आहे ऐं थी सघे थो त मां तोसां घणो फ़ोन ते बि न ॻाल्हाए सघां। सॼो मूड ख़राब करे छॾी यार। ॾाढी सिक लॻी आहे तुंहिंजी। ॾिस को बहानो कर, ॿाहिरि निकिरी अच। अञा हिन सिक खे कुझु वक़्तु पार त जीअं वधी वण थी, पोइ पाण उन वण जी छांव में मिलंदासीं। अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजो छा थींदो अॼु जो? हिकु त हिननि मायुनि जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त पूरी ॻाल्हि ॿुधंदी कोन्हे। मंज़र, मंज़र तोसां ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं अथमि। मूंखे ख़बर आहे तव्हां मूंखे इहो ई चवंदा मंज़र तूं हाणे वॾो थी वियो आहीं, तुंहिंजी शादी करणु घुरिजे, ईअं न? या का ॿी ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधायो। ॾिस मंज़र, तूं माशाल्लाह इंटेलिजेंट ऐं तमामु ख़ूबसूरत छोकिरो आहीं। थैंक यू। मां चाहियां थी त तूं मुंहिंजी नंढी भेण सां शादी कर। हू कुझु ई ॾींहंनि में अमेरिका खां वापसि पई अचे पंहिंजी स्टडी कंप्लीट करे। हू मुंहिंजी नंढी भेण आहे ऐं मां चाहियां थी त हिन घर में असां ॿई गॾु रहूं। सॉरी, मां ईअं नथो करे सघां। छो? कहिड़ी कमी आहे मुंहिंजी भेण में? मां मञां थो त तव्हांजी सिस्टर इंटेलिजेंट आहे, ख़ूबसूरत आहे, पर चाची मां शादी त हुन सां कंदुसि न जंहिंखे मां चाहियां थो। मतलब त तूं जहिड़ो पढ़ियल लिखियल छोकिरो ही फिल्मी ऐं ड्रामाई ज़िंदगी गुज़ारींदो? ईअं कीअं मुमकिन आहे त जंहिंखे मां चाहियां थो हुनखे छॾे करे मां तव्हांजी सिस्टर सां शादी कयां? इट्स इम्पॉसिबल, मां ई नथो करे सघां। Hello, great lady. How are you? बिल्कुलु ओके। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो ऐं वक़्तु कीअं पियो गुज़रे? बस यार वक़्तु गुज़रे कोन थो, पर वक़्त खे असां था गुज़ारियूं। अच्छा, वक़्त खे तव्हां पिया गुज़ारियो या वक़्तु पाण ई पियो गुज़री वञे? मां त चवां थो त वक़्त खे कंहिं तरीक़े सां बीहारजे। इहो त नामुमकिन आहे, वक़्तु कॾहिं बि न बीहंदो आहे। जॾहिं तोसां मुलाक़ात थींदी आहे न, वक़्तु बीही त छा पर कई साल पोइ हलियो वेंदो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण अॼु असां यूनिवर्सिटी में पढ़ी रहिया आहियूं ऐं कैंटीन ते चांहि पी रहिया आहियूं। तव्हां खां यूनिवर्सिटी वारा ॾींहं अञा ताईं कोन विसरिया आहिनि? विसारण जो त कयां थो, पर छा कयां, विसरी नथा सघनि। अच्छा, ॿिन्हिनि जूं शादियूं बि थी वियूं, ॿिन्हिनि जा ॿार बि जवान थी विया, हाणे त ॿारनि जी शादीअ जो वक़्तु पियो थिए ऐं तव्हां अञा ताईं माज़ीअ खे न विसारे सघिया आहियो। हा, इहा त हक़ीक़त आहे त माज़ीअ खे माण्हू नथो विसारे सघे। केॾांहुं जो गोल आहे, शादी खणी माण्हू कंहिंसां बि करे, पर ज़िंदगी हुन सां गुज़रंदी आहे जंहिंसां माण्हू मोहबत कंदो आहे। ऐं तोखे त ख़बर आहे त मां मोहबत सिर्फ़ तोसां कंदो आहियां।
मां त चवां थी त का मूं जहिड़ी लेडी ॾिसी उन सां शादी करे छॾियो। हाय, तो जहिड़ी औरत हुजे त मां हुन सां शादी कयां। मूंखे त हिन दुनिया में तो जहिड़ी औरत का नज़र ई कान थी अचे। ॾिस, हाणे तव्हांजूं ॿई नियाणियूं जवान थी वियूं आहिनि ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उन्हनि जी शादी थी वेंदी ऐं उन्हनि जी शादी खां पोइ त तव्हां सफ़ा अकेला थी वेंदव। अकेलो त मां कॾहिं बि ज़िंदगी में थियो ई न आहियां ऐं न ई वरी थींदुसि। कीअं भला? अञा ताईं त महिरबान आहियो, कॾहिं कॾहिं मिली बि वठंदा आहियो, पर जेकॾहिं तव्हां मिलणु छॾे बि ॾिनो न त मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे यादुनि जे सहारे गुज़ारींदुसि, पर ॿी शादी कोन कंदुसि। ओके ओके, हाणे आलिम साहब जे अचण जो वक़्तु थी वियो आहे, इंशाल्लाह वरी पोइ ॻाल्हाईंदासीं। ओके, टेक केयर। Sorry, baby. Sorry. अयाज़ फ़ोन छो नथो अटेंड करे? किथे हो कंहिं मुसीबत में त न आहे या वरी मूंसां का चालाकी त नथो करे? छा ॻाल्हि आहे सोनी, तूं परेशान थी लॻी? ना पई परेशान न आहियां, बस वो मुंहिंजी फ्रेंड कॉल न पई अटेंड करे। तव्हां प्लीज़ पंहिंजो फ़ोन ॾींदो हिकिड़ो मिंट? ही वटि। नऊ पखी है को ॾिसां। हेलो अयाज़ तू मुझे फ़ोन छो नथो अटेंड करी? हेलो हेलो अयाज़, हेलो। सॉरी बेबी, आई मिस यू। फोन खणण ज़रूरी न आहे। किथे ईअं त न आहे जो अयाज़ मूंखे इस्तेमालु करण खां पोइ पंहिंजो इरादो चेंज करे छॾियो हुजे? काश मां हुनजे इसरार ते हुनजे फ्लैट ते न वञा हा। वाकई मर्द वॾा चालाक हूंदा आहिनि, औरत खां पंहिंजो मक़सदु हासिल करण खां पोइ उनखे छॾे भॼी वेंदा आहिनि। ओ माय गॉड, हाणे मुंहिंजो छा थींदो? छा ॻाल्हि आहे जानू, अॼु तुंहिंजो मूड ॾाढो ऑफ थो लॻे? जॾहिं कंहिं माण्हू जी बेइज़ती थींदी आहे त हू पंहिंजी बेइज़ती ते ख़ुशि थींदो आहे। इंसल्ट? कंहिं तुंहिंजी इंसल्ट कई आहे? हिन घर में त तोखे सभु भाईंदा आहिनि। मां बि ईअं ई सम्झंदी हुयसि त सभु मूंसां प्यार कंदा आहिनि, पर छा? अॼु तुंहिंजे भाइटे जेकी मुंहिंजी इंसल्ट कई आहे न, मां तोखे ॿुधाए नथी सघां। आख़िर छा कयो आहे मंज़र? मूंखे बि त कुझु ॿुधाए। हुन जो ॾोह न आहे, असल में हलकराए मुंहुं ॾेखारी हुई। मूंखे अंदाज़ो न हुयो त मंज़र ईअं मुंहिंजी ख़्वाहिशुनि खे ठुॾे छॾींदो। तो
तो कहिड़ी ख़्वाहिश ॾेखारी मंज़र खे? मूंखे ॿुधाए, हू मुंहिंजो भाइटियो आहे, मां हुनखे सम्झाए वठंदुसि। मूं चयोमांसि त मुंहिंजी भेण सां शादी करण जे लाइ हा कर, जीअं असां ॿई भेनर हिक ई घर में हुजऊं, पर हुन साफ़ इनकार करे छॾियो। हाणे तूं ई ॿुधाए, मुंहिंजी भेण में कहिड़ी कमी आहे? सुहिणी आहे, अमेरिका में थी रहे, डॉक्टर आहे, हुन जे बावजूदु तुंहिंजे भाइटे साफ़ इनकार करे छॾियो। चरियो आहे मंज़र, अहिड़ो सुठो रिश्तो हुनखे किथां मिलंदो ॿियो? हलियो आहे प्यार जी शादी करण, चवे पियो त मां शादी हुन सां कंदुमि जंहिंसां मां प्यार कंदो आहियां। ॾिस नोमान, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मंज़र मुंहिंजी भेण सां शादी करे ऐं असां ॿई भेनर हिन घर में गॾु रहूं, बसि। ओहो डार्लिंग, हू ॿार आहे, मां हुनखे सम्झाए वठंदुसि, तूं परेशान न थी। छा ॻाल्हि आहे सोनी पुट? तूं अॼु कॉलेज कोन वई आहीं? तुंहिंजी तबियत ठीकु आहे न? ख़ैर त आहे न? जी डैडी ख़ैर आहे, बस कॉलेज वञण जे लाइ दिलि न पई चए ऐं सुबुह खां मथे में बि सूर आहे। बाबा तव्हांजी लाडली बहाना बि करे, हिन खे कोई बि मथे में सूर न आहे। हिन जरी खे केरु सम्झाए त मां कहिड़े कर्ब मां गुज़रां थी। पुट जेकॾहिं तबियत में मज़ो न आहे त चओ त कंहिं सुठे डॉक्टर वटि हलूं, या चओ त पोइ कंहिं डॉक्टर खे कॉल करे हिते त घुराए वठो। न डैड, बस थोड़ो ज़ुकाम आहे, टैबलेट खाधी आहे, ठीकु। सोनी, सोनी, चाहती हो दरवाजा तक खोल। हेलो, कीअं आहे पुट? कीअं मुंहिंजी सोनी थी? ठीकु आहे। छा करा पुट? तूं मूंखे बीमार घटि ऐं परेशान वधीक थी लॻी। न डेड, का परेशानी न आहे, बसि ईअं अलाए छो दिलो बाड़की थी पई आहे। पुट मां आहियां न, तूं बिल्कुलु परेशान न थी। तुंहिंजे दिलि में जेका बि ॻाल्हि आहे तूं मूंसां शेयर कर। ॾिस, शेयर करण सां दिलि जो बार बि हल्को थी वेंदो आहे ऐं परेशानी बि ख़तमु थी वेंदी। ॾिस सोनी, जेकॾहिं तूं मूंसां शेयर नथी करे सघीं त पंहिंजी हिन वॾी भेण सां शेयर कर, ऐं मूंखे यकीन आहे त तुंहिंजी हीअ हर मुमकिन मदद कंदी। ओके पुट, टेक केयर। मां हाणे हलां। पुट, तव्हां सोनी जो ख़्यालु रखिजो। इसी सोनी, तूं छो परेशान आहीं? आख़िर मूंखे ॿुधाए, ईअं त मसइलो हल कोन थींदो न? ॾिस सोनी, मां तुंहिंजी भेण बि आहियां ऐं तुंहिंजी दोस्त बि आहियां। मूंखे ॿुधाए त तोसां प्रॉब्लम कहिड़ो आहे? मां सम्झां थी त इंसान ग़लतीअ जो घर आहे, थी सघे थो त तोखां बि का ग़लती थी हुजे। जेकॾहिं मूंखे ॿुधाईंदीअ न त मसइले जो हल कीअं थींदो? आपी, मूंखां तमामु वॾी ग़लती थी वई आहे। मां त हाणे कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न आहियां रही।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।